अस्सलामुअलैकुम स्टूडेंट्स। अॼु को टॉपिक हिकु स्टूडेंट से रिक्वेस्ट ते मूं तयारु कयो आहे ऐं तव्हां सां शेयर करियां थो। 9th क्लास जे केमिस्ट्री जे चैप्टर नंबर 8 आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री। उन जो टॉपिक आहे इलेक्ट्रोप्लेटिंग। त अॼु तव्हांखे इलेक्ट्रोप्लेटिंग जे बारे में ॿुधाईंदुसि त इलेक्ट्रोप्लेटिंग आहे छा ऐं असां हिनखे छो इस्तेमालु कंदा आहियूं। सभिनी खां पहिरीं त इलेक्ट्रोप्लेटिंग हिकु प्रोसेस आहे जंहिंजे ज़रिए हिकु धातु जो कवर ॿिए धातु सां लॻायो वञे थो। मतलब हिकिड़ो जेकॾहिं क़ीमती धातु आहे उन जो जेको कवर आहे उहो ॿिए धातु सां लॻायो वञे थो, ॿिए धातु ते लॻायो वञे थो, कवर लेयर्स वग़ैरह लॻाए वञनि था। हाणे प्रोसेस में असांखे खपंदो छा आहे, हिकिड़ो असांखे इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन खपंदो आहे ऐं इन खां अलावा हिकिड़ी बैटरी खपंदी आहे। हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन छा आहे। इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन जो मतिलबु ॻार। हाँ, इलेक्ट्रोलाइट हिकिड़ो ॻार हूंदो आहे, हिकिड़ो नॉन इलेक्ट्रोलाइट ॻार हूंदो आहे। इलेक्ट्रोलाइट ॻार उहो जंहिंमां बिजली जो करंट इज़ीली गुज़री वञे। अच्छा, अञा नॉन इलेक्ट्रोलाइट जो मतिलबु उहो हूंदो आहे उहो ॻार जंहिंमां बिजली जो करंट गुज़री न सघे, बिजली जो करंट उतां फ्लो न थी सघे, उनखे चवंदा आहिनि। त उहो ॻार जंहिंमें इलेक्ट्रोलाइट हुजे, जंहिंमां ॻार बिजली इज़ीली गुज़री सघे, उहो हिकिड़ो ॻार खपंदो। ऐं इन खां अलावा असांखे हिकु बैटरी खपंदी ऐं बैटरी जा ॿ टर्मिनल हूंदा। हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो बैटरी जेको तव्हां वटि इस्तेमालु थींदी हूंदी घर में, जेको हिकिड़ो पॉज़िटिव टर्मिनल हूंदो आहे, हिकिड़ो नेगेटिव टर्मिनल हूंदो आहे। त पॉज़िटिव टर्मिनल सां असां उहो मेटल लॻाईंदासीं जंहिंजो कवर असांखे ॿिए खे लॻाइणो आहे, ऐं नेगेटिव टर्मिनल ते असां उहो मेटल लॻाईंदासीं जेको जंहिं ते असांखे कवर लॻाइणो आहे। त पॉज़िटिव चार्ज वारो जेको आहे उनखे असां एनोड तौरु यूज़ कंदासीं ऐं नेगेटिव चार्ज खे असां कैथोड तौर ते असां उन में यूज़ कंदासीं। त हिकु कवर जेकॾहिं हिकिड़ो सोल्यूशन आहे, सोल्यूशन में तव्हां हिकु तरफ़ हिकु मेटल रखो, फॉर एग्ज़ाम्पल गोल्ड जो मेटल तव्हां रखी छॾियो ऐं ॿिए पासे तव्हां कॉपर वग़ैरह रखी छॾियो, त उहो थींदो ईअं जो जॾहिं बि बिजली जो करंट गुज़रंदो, जॾहिं बिजली जो करंट पास थींदो त उहो जेको गोल्ड जो आइंस आहे उहे निकिरी करे, इलेक्ट्रॉन्स जेके निकिरी करे उहो ॿिए पासे वञणु शुरू थींदा ऐं कैथोड तरफ़ वञणु शुरू थींदा। हाणे कैथोड में हिकु आम असां वटि जेको मेटल लॻल आहे, त उन ते जॾहिं उहो लॻंदा त उते जमा थी करे उन जे मथां हिकु कवर चढ़ी वेंदो। जीअं तव्हां ॾिठो हूंदो, हिकु हूंदा आहिनि गोल्ड जा ज़ेवर, जेके ज्वेलरीज़ हूंदी आहे, हिकु वरी गोल्ड जो कवर उन ते चढ़ियल हूंदो आहे। उहो ॾिसण में साॻिया गोल्ड वांगुरु हूंदा आहिनि पर गोल्ड न हूंदा आहे। हाणे असां इहो कमु छो करियूं था, मतिलबु इलेक्ट्रोप्लेटिंग छो करियूं था, इन जी ज़रूरत कहिड़ी पई? त इन जी ज़रूरत इन जे लाइ त हिकु उहे जेके असां मेटल अफोर्ड नथा करे सघूं, उहे ज़्यादा प्रीशियस आहिनि, ज़्यादा क़ीमती आहिनि। त उहो जेकॾहिं असां अफोर्ड नथा करे सघूं त असां ॿिया जेके मेटल जेके असां अफोर्ड करे सघूं त उन ते कवर लॻाए करे उनखे असां पंहिंजे इस्तेमाल में आणे सघूं। ऐं ॿी ॻाल्हि, जेके आम जेके मेटल हूंदा आहिनि, जेके हल्का मेटल हूंदा आहिनि, उन ते रस्ट वग़ैरह लॻी वेंदो, त उहो रस्ट खां ऐं जेको कट वग़ैरह लॻी वेंदो आहे उनखां बचण जे लाइ बि इहो कवर चाढ़ियो वेंदो आहे, ताकी असां उन कट वग़ैरह सां, खाद वग़ैरह सां असां उन बची सघूं। त इहो इलेक्ट्रोप्लेटिंग जेको आहे प्रोसेस आहे ऐं इन जो मतिलबु इस्तेमालु इहो ई थींदो आहे जेको मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे तव्हांखे जेकॾहिं को सुवालु हुजे पुछी सघो था। जेकॾहिं ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त तव्हां मैसेज करे पुछी सघो था। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।